तमामु तरह खां मंशियात वापरी आहे कंहिं क़िस्म जी। ख़ुदा गवाए मूंखे इहा बि ख़बर न आहे। मां हुनखे इहो चवां पोइ मूंखे इहा मेन पुड़ी ॾेखार त सही जेका मुंहिंजे पोयां लॻाई थी त आहे कहिड़ी। सिपाही खां पुछियुमि ही ॻाढ़ो भो आहे छा? न सर ॻाढ़ो भो न आहे, ही जेको आहे गुटके जो चूरो आहे जेको तव्हांजे पोयां लॻाइनि था। शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे, जे तूं विढ़ंदे मारियो वेंदे हिन धरती तां वारियो वेंदे तोदा तुंहिंजो साथ वेंदो पर पाणनि खां वेसा न। वरी वठी आया आहिनि, वरी मंशियात खां भरिया आहिनि। वरी ॾिसां थो त ॿ पुलिस वारा उन मंशियात जे कटनि खे खणी करे मुंहिंजी गाॾी जी डिगी जे मथां रखनि था। हिकिड़ो पुलिस वारो मुंहिंजी गाॾी जो नंबर मटाए थो। मामूली हिकिड़े वकील में हथ विझण लाइ केतिरी बि सोचे थो। इन दौर में हिकिड़े जज खे रोकनि था, हुनजे मथां अहिड़ा पूरा केस दाख़िल था कनि। हिनजी पुठियां जी छा कहाणी? मारूफ उस्मान हुयो, डिस्ट्रिक्ट ईस्ट कराची जो एसपी हुयो। एसएसपी जे ख़िलाफ़ मूं ऑर्डर कयो हुयो प्रॉपर, उहो ऑर्डर बि सोशल मीडिया में हले थो पियो। ऑर्डर में मूं क्लियर लिखियो त ही जेको एसएसपी आहे क्रिमिनल माइंड पर्सन आहे। मां पंहिंजी गर्लफ्रेंड जे चवण ते जवाननि जी रेस्पेक्ट खे ख़राब था कयो, उन्हनि जे मथां पूरी एफआईआर था कयो। जेॾीमहिल मुंहिंजी एफआईआर जे ॿिनि एफआईआरनि जी बेल थी आहे, पोइ उन खां पोइ वरी 2 एफआईआरूं अची थियूं वञनि त बाबा मोटरसाइकिल ते 2 माण्हू पकड़ियासीं जिन सां मंशियात बरामद थी। ऐं उन्हनि खां पुछा कईसीं त बाबा मंशियात केॾां आई? चई त भाई मंशियात ज़ाहिद मुगेरी खां वरितीसीं। अस्सलामुअलैकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो मेज़बान आबिद अब्बास। अॼु कराची में पाण पहुता आहियूं। तव्हांखे यादि हूंदो त कुझु ॾींहं अॻु में टंडो मोहम्मद खान में जेको आहे सो हिकु सिविल जज जे मथां मंशियात जो केस दाख़िल करे उनखे जेको आहे सो जेल मोकिलियो वियो। पहिरीं त सभिनी दोस्तनि जेको आहे सो हिन शइ खे मथे उथारियो आहे। हिकिड़ो जज जेको आहे उहो मंशियात जे केस में गिरफ़्तार थियो आहे। मंशियात सप्लाई कंदे जेको आहे सो पुलिस गिरफ़्तार कयो। जॾहिं हक़ीक़तूं साम्हूं आयूं ऐं सॼी सिंध जेको आहे सो हिन मामलनि खे ॾिठो, हिकिड़ो मामलो इहो वाज़े थियो त जेको जज आहे उनखे कीअं फासायो वियो। असां पाण सिंध में सियासी इंतकामी कार्रवाई ॿुधंदा आहियूं, पर हाणे जेके कानून जा मुहाफ़िज़ आहिनि, जेके जज आहिनि, जेके फ़ैसिला ॾींदा आहिनि ॿिनि धुरनि खे ठाहिण वारा, उहे बि जेको आहे सो हिन निज़ाम मां जेको आहे सो उहे बि महफ़ूज़ न आहिनि विया। सो साईं ज़ाहिद मुगेरी साहिब सिविल जज असां सां गॾु मौजूदु आहे, उन खां पाण हाल वाल कयूं था। साईं अस्सलाम वालेकुम। ही जेको मामलो तव्हां सां पेश आयो टंडो मोहम्मद खान में, सॼी हक़ीक़त छा आई वाकई? असांखे मूंखे रोकियो वियो, बराबरि मुंहिंजी गाॾी जी चेकिंग कई वई टंडो मोहम्मद खान में, ऐं रोकियो वियो मेन रोड ते जिते हेॾा कोर्ट आहे, सेशन कोर्ट टंडो मोहम्मद खान, हेॾा सीआई ऑफिस, ऐं उते बाक़ाइदे कैमराऊं लॻल आहिनि। पोइ उते ऐं उते प्रॉपर चेकिंग कई वई आहे। चेकिंग कई वई आहे त चेकिंग में का बि शइ रिकवर न थी आहे। डिगी खोली, ज़ाहिरी ॻाल्हि आहे डिगी कंहिं न कंहिं कैमरा में त आई हूंदी, या दरवाज़ा खोलिया हुनजा पोइ गेट जा, त उनमें बि त कंहिं न कंहिं कैमरा में का शइ रिकवर न थी। मुंहिंजो पंहिंजो पिस्टल हुयो लाइसेंस वारो जेको थियो रिकवर थियो, ऐं मां पंहिंजो लाइसेंस ॾेखारियो। त पोइ हुन खां पोइ जेको एसएचओ हुयो मंज़ूर शोरो, जेको सिविल वर्दी में हुयो, पोयां गाॾी जे पोयां वेही करे मूंखे चई त बाबा साम्हूं मोबाइल थी वञे, हाणे तूं मोबाइल खे फॉलो कर। मूंखे ट्रस्ट न हुयो पुलिस ते, ऐं ट्रस्ट करण बि न खपे, छाजे करे अॼुकल्ह पुलिस टारगेट कंदड़ आहे। पैसा वॾे ॾेई कहिड़ो वॾेरो कंहिंखे मारे सघे, पुलिस जो कमु ई इहो आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे त पुलिस जा थाना हलंदा ई मंशियात जे मथे थियनि पूरी सिंध में। ही पहिरियों वाक़ियो न आहे। बहरहाल पोइ ईअं थियो जो हिननि मूंखे फोर्स कयो त मां थाणे मोबाइल जे पोयां हलां। पोइ मां यू टर्न करे कोर्ट जी तरफ़ रवानो थियण जी कोशिशि कयूं, जिते हिननि मूंखे ज़बरदस्ती मूंसां मारकुट करे मूंखे मोबाइल में विधऊं, ऐं मूंखे अननोन प्लेस ख़बर न आहे किथे वठी विया। राति जो 8 बजे ताईं मूंखे इलीगली डिटेन कयूं। 8 बजे खां पोइ अची एसएचओ मूंखे चए थो त बाबा हाणे तव्हांजो मुबारकूं, तव्हां ते असां 2 एफआईआर कयूं, हिकिड़ी तव्हांजी पिस्टल जी, ऐं मुंहिंजे साम्हूं ई मुंहिंजे पिस्टल जो माना जेको नंबर हुयो ओरिजिनल लाइसेंस नंबर, उनखे मिटायो वियो। ऐं ॾिसां थो पियो थाणे में, ऐं वरी उहो ई वरी मुंहिंजे साम्हूं ॾिसो न, मुंहिंजी गाॾी में अलहमदिल्ला ट्रेकर लॻल आहे। राति जो 2 बजे मुंहिंजी गाॾी स्टार्ट थी आहे, उहो प्रूफ मौजूदु आहिनि, डॉक्यूमेंट्री प्रूफ मौजूदु आहिनि। ऐं वरी वठी विया आहिनि, वरी मंशियात खां भरिया आहिनि। वरी ॾिसां थो त 2 पुलिस वारा उन मंशियात जे कटनि खे खणी करे मुंहिंजी गाॾी जी डिगी जे मथां रखनि था। हिकिड़ो पुलिस वारो मुंहिंजी गाॾी जो नंबर मटाए थो पियो त जी डुप्लीकेट नंबर जी बि एफआईआर थी वञे।
पोइ ईअं थी वियो, वरी पोइ मुंहिंजी तस्वीर कढी। हाणे ख़बर न हुई, मूं सम्झो त ही विदाउट कंहिं प्लेनिंग जे इहो वाक़ियो थियो आहे ऐं सडनली इहो ई वाक़ियो थियो आहे। पर अॼु ऐं कल्ह जेके दोस्त आया, पहिरीं प्यारा आया, ऐं जेके रिमर्स असां बि किन दोस्तनि ॿुधायो हूंदो, ख़बर पई त असां सां गॾु जेको ऑलरेडी मसइलो हुयो 2020 में एसएसपी मारूफ उस्मान हुयो, जेके गुलशन टाउन डिस्ट्रिक्ट ईस्ट कराची जो एसपी हुयो, उन 4 पुलिस वारा ई इलीगली डिटेन कया हुया, जेके मूं रेड कंडक्ट करे पंहिंजी हद में ऐं उन्हनि खे छॾाया हुया। ऐं उन एसएसपी जे ख़िलाफ़ मूं ऑर्डर कयो हुयो प्रॉपर, उहो ऑर्डर बि सोशल मीडिया में हले थो पियो। उन ऑर्डर में मूं क्लियर लिखियो त ही जेको एसएसपी आहे, क्रिमिनल माइंड पर्सन आहे। हिन में एतिरी तमीज़ न आहे त पंहिंजे इदारे जे सिपाहियुनि खे तव्हां इलीगली डिटेन कयो था, कंहिंजे चवण ते, हिकिड़ी छोकिरी जे चवण ते, मां पंहिंजी गर्लफ्रेंड जे चवण ते तव्हां पंहिंजे जवाननि जी रेस्पेक्ट खे ख़राब था कयो ऐं उन्हनि जे मथां कूड़ियूं एफआईआर था कयो। ऐं उन कूड़ी एफआईआर जी साबित थी वई, छाजे करे हाई कोर्ट जस्टिस इरशाद अली शाह, नेमतुल्ला फुलकोटो साहब, उन्हनि चइनिनि खे बाइज़त बरी करे छॾियो। पोइ मूं एसएसपी जे ख़िलाफ़ इहो ऑर्डर कयो त ही एसएसपी सिंध में त एटलीस्ट न हुजणु खपे। ऐं मां नथो चाहियां त मुंहिंजी सिंधी माण्हुनि ते अहिड़ी कूड़ी एफआईआर वरी ही ॿिए जे मथां कटे। असुल मूंखे कड़ी आहे, छाजे करे उहो एसएसपी हसीब जावेद मेमण आहे, टंडो मोहम्मद खान जो एसएसपी, उन एसएसपी मारूफ उस्मान जे चवण ते इहो कमु कयो आहे। न त एसएचओ जी कहिड़ी ज़रूरत आहे हिकिड़े, इवन आउं एक्स जुडिशियल ऑफिसर आहियां, पर जुडिशियल ऑफिसर लीगल फर्टिलिटी जो हिसो त आहियां। त जेॾी महिल मुंहिंजी एफआईआर जे 2 एफआईआर जी बेल थी आहे, पोइ उन खां पोइ वरी 2 एफआईआर अची थियूं वञनि त बाबा मोटरसाइकिल ते 2 माण्हू पकड़ियासीं, जिन खां मंशियात बरामद थी, ऐं उन्हनि खां पुछा कईसीं त बाबा मंशियात केॾां आई, चई त भाई मंशियात ज़ाहिद मुगेरी खां वरितीसीं। माना हिकिड़ी माना मज़ाक आहे न, त कंहिं माण्हू जी इज़त खे ख़राब करण लाइ तव्हां कहिड़ियूं कहिड़ियूं एफआईआर था कयो। ऐं हिकिड़ी वरी एफआईआर मुंहिंजी गाॾी जो नंबर मटाए करे वरी मुंहिंजे जाली नंबर जे करे पिस्टल तव्हां चओ था, तुंहिंजो लाइसेंस जेका कागज़ात थींदा आहिनि, उहे सभु तव्हां हा सर, मां कल्ह मीडिया में बि लाइसेंस शो कया आहिनि। मूं वटि टोटली डॉक्यूमेंट्री एविडेंस मौजूदु आहे, ऐं पिस्टल में जेकी फॉरेंसिक्स रिपोर्टूं आहिनि उहे मूं वटि मौजूदु आहिनि, फार्मेसी जी रिपोर्ट मौजूदु आहे, ऐं जेके जिते जिते मूंखे बीहारे वियो उहा लोकेशन मूं वटि रिटन में डॉक्यूमेंट्री एविडेंस मूं वटि मौजूदु आहिनि। बहरहाल मूंखे लॻे नथो त इंसाफ़ मिलंदो, पर एटलीस्ट अवाम खे ख़बर पए त ही कूड़ा आहिनि, असां सच आहियूं। तव्हां तॾहिं खां मंशियात वापराई आहे कंहिं? सर, मंशियात वापराइण त परे जी ॻाल्हि आहे, माना तव्हां ॿाहिरि ख़ुदा गवाह, मूंखे इहा बि ख़बर न आहे। मां हुनखे इहो चवां पोइ मूंखे इहा मेन पूरी ॾेखार त सही, जेका मुंहिंजे पोयां लॻाई अथई, त आहे कहिड़ी। ऐं टिल टुडे मूंखे ख़बर न आहे मेन पूरी आहे कहिड़ी। जेॾी महिल ही कटा रखनि पिया त मूं सम्झो असां वटि सिंध में हिकिड़ी अछी कणिक थींदी आहे, ॿी ॻाढ़ी कणिक थींदी आहे। मूं सम्झो त ॻाढ़ी कणिक जो चूरो आहे, जेको बोह आहे, जेको ॻाढ़ो, मां हुनखे हिकिड़े सिपाही खां पुछियुमि ही ॻाढ़ो बोह आहे छा? चई न सर, हे ॻाढ़ो बोह न आहे, ही जेको आहे गुटके जो चूरो आहे, जेको तव्हांजे पोयां लॻाइनि था। शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे, माना उन्हनि एसएचओस खे त जेके असां खां ई नथा मुणनि, त बाक़ी आम अवाम जी कहिड़ी इज़त आहे, तव्हां बहितर ॼाणो। लाज़मी हेॾे वॾे मामले में तव्हां मायूस बि थिया हूंदा। उन बाद जॾहिं आज़ाद थिया आहियो, ही सॼी सिंध जेका तव्हां सां बीठी रही, सिंध जो शहूर तव्हां सां बीठो, वकील दोस्त जेके आहिनि उहे तव्हां सां बीठा, उन्हनि खे छा चवंदा? सर, इहो वकील दोस्तनि जी त महिरबानी आहे, जेॾी महिल सिंध मूंसां बीठी न, पोइ वकील बीठा। छाजे करे वकील साहब ॿाहिरि जेकॾहिं शुरू में बीहनि हा त शायदि मां जेल बि न वञा हा। सिंध जा शहूर याफ़्ता माण्हू जेॾी महिल मूंखे बीठा ऐं उन्हनि सोशल मीडिया में ज़ाहिर वाज़े चिटो करे ॿुधायो त ही ईअं नथो थी सघे, पोइ वकील साहिबान आया, उन्हनि जी महिरबानी, नईम कुरैशी साहब, आमिर वराज साहब, तव्हां सुञाणो था, ऐं उहे उन्हनि जे अचण जे करे ई मां अॼु 12 बेल ते आहियां, न त मूंखे इहा बेल बि न मिले हा। ऐं नाला जेल में जेकॾहिं 3 ॾींहं मुंहिंजो नसीब में, जीअं असांजे कुदरती में जीअं असांजे ॿोॾ ईंदी आहे हुकुमरान जी नाअहली जे करे, त पोइ चई अलाह साईं तव्हां खां नाराज़ आहे, पोइ उते बि इहा ई ॻाल्हि कनि, मां त अलाह नाराज़ आहे तॾहिं तव्हांखे जेल मोकिलियो अथई। सही आहे, अलाह असां खां ई नाराज़ हुजे, ॿिए खां न हुजे। सर, हाणे कहिड़ो ॿुधायूं, त बसि इहो ई ॿुधाईंदो आहे, दोदे चने सरारो, जंहिं चने सर गद्दारी कई पंहिंजे भाउ सां, शेख हयाल दोदे खे चयो, दोदे खे चई त जे तूं विढ़ंदे मारियो वेंदे, हिन धरती तां वारियो वेंदे,
तोदा तुंहिंजो साथ वेंदो पर पाण हूंदा वे साह न वेंदो।